अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीना जाऊ मिन बअदिहिम यक़ूलूना रब्बना इग़फ़िर लना वलिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम उलमाए किराम बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु जे पाक कलाम कुरान मजीद जी हिक आयत सगोरी मूं गुनाहगार तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत में मां चंद ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। रब्बुल आलमीन शाल पंहिंजे हबीब जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुआ कयो रब करीम तव्हां असां सभिनी खे पंहिंजे हबीब जे सदके शाल हक़ ॿुधी हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे ख़बर पई त अॼोको ही जलसो ऐं ख़ैरात असांजे दोस्त पंहिंजे मरहूम पुट खे ईसाल सवाब करण जे लाइ वात अल्लाह जे ख़र्च कयो आहे, जंहिंमें हुन सगोरे ख़ैरात बि कई आहे
मौलूदी भी घुराया आहिनि ऐं आलिमनि खे घुराए बि अल्लाह ई अल्लाह जे हबीब जो पैगाम ॿुधणु चाहे थो। मूं दिलि में सोचियो त मां तव्हांखे इन्ही मौज़ूअ ते कुझु अर्ज़ कयां। मौक़े ऐं मुनासिबत जे लिहाज़ सां तव्हांजे आॾो मसइला बयान कया वेंदा। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालू शाल तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सभ खां अव्वल आयत करीमा जेका मूं तव्हांजे आॾो तिलावत कई आहे उन भलारी आयत जी माना ॿुधो ऐं उन ते गौर कयो त अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में छा फरमायो आहे। पर अवां जेतिरा घणा गॾु थिया आहियो मुहबत वारा ओतिरी घणे आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जो क़ुर ॿुधाईंदो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो الذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم۔ अल्लाह ताला जल जलालुहु अमर वारू फरमाए थो त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। घणा क़िस्म? सभई चओ। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। कहिड़ा कहिड़ा? الذين جاءوا من بعدهم हिकिड़ा उहे शख़्स जेके हिन जान खे छॾे हलिया विया ऐं ॿिया उहे शख़्स जेके उन्हनि खां बाद में उन्हनि जा अज़ीज़ ऐं क़रीब हिन दुनिया ते मौजूद आहिनि। अवां गौर कंदव त कंहिंजो बाबो गुज़ारे वियो आहे, कंहिंजो भाउ गुज़ारे वियो आहे, कंहिंजो पुटड़ो गुज़ारे वियो आहे, कंहिंजी अम्मा जीजा गुज़ारे वई आहे, कंहिंजो दोस्त गुज़ारे वियो आहे, कंहिंजो मुर्शिद गुज़ारे वियो आहे, कंहिंजो यार गुज़ारे वियो आहे। मुंहिंजा ॿिया हिकिड़ा हिन जान मां हलिया विया ऐं ॿिया वरी उन्हनि जा अज़ीज़ मौजूद आहिनि। अल्लाह जी ज़ात बाबरकात आयत करीमा में ॿिन्ही टोलनि ॿिन्ही जमातुनि जो बयान फरमाए थो। अल्लाह जी फरमाए हिकिड़ा त हलिया विया अज़ीज़न क़रीबन जे लाइ दुआऊं घुरंदा। मां रब करीम जी ज़ात बाबरकात क़यामत जे ॾींहं ताईं उन जोरनि दुआ घुरंदड़नि जो क़ुरान में शान लिखी थो छॾियां। ॾाढो भलो कमु था कनि, ॾाढा सुठा आहिनि। मक़ाम मक़ामे मां रब करीम जी तारीफ़ थो कयां पियो ऐं उन्हनि खे पंहिंजे कलाम पाक में सारायो थो पियो। उन्हनि खे उन्हनि ॿारनि सां गॾु ज़िक्र कयां थो जेके बाना मां अल्लाह खे प्यारा। छा था चवनि? रब्बना इग़फिर लना, असांखे माफ़ कर, वल इख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान, असांजे अज़ीज़नि क़रीबनि खे भाउरनि खे बि माफ़ कर जेके ईमान सां हलिया विया। वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू, ईमान वारनि जे लाइ असांजे दिलि में हसद न थिए। ईमान वारनि लाइ असांजे दिलि में हसद न थिए। ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। और मुझा तू रऊफ़ भी आहे त तू रहीम भी आहे। या इलाहल आलमीन असांजी दुआ मंज़ूर ऐं मक़बूल फरमा। रब करीम जी ज़ात बाबरकात इन दुआ घुरंदड़नि जो पंहिंजे क़ुरान करीम जे अंदरि वस्फ़ सां शान सां मान सां
इज्जत सां ज़िक्र ख़ैर फरमायो आहे। हाणे मुस्लमानों मां तव्हां खां हिकिड़ो मसइलो पुछां त उनजो सोचे सम्झी मूंखे जवाब ॾिजो। अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु सुठी शइ जी तारीफ़ कंदो या ख़राब शइ जी? सभु कोन था ॻाल्हायो। सिज उभरियो आहे, भत शुरू थियो आहे, फेरो फेरो ॾेई विया खाओ, अञा बि देगिन में अखियूं आहिनि, वर्दी बि सोनी ॾियो। बाबा अल्लाह पाक सुठी शइ खे थो साराहे या ख़राब शइ खे? ॿी ॻाल्हि भला, इहा सुठी शइ फ़ाइदो ॾींदी या नुक़सान ॾींदी? ॻाल्हि साफ़ आहे। हाणे तव्हां सम्झी विया त जेकॾहिं को जहिड़ो माण्हू कंहिं मरी वियल भाउ लाइ, पुट लाइ, अज़ीज़ लाइ, मुर्शिद लाइ, दोस्त लाइ का दुआ घुरे थो, क़ुरान मां साबित आहे हिकु त इहा ॻाल्हि सुठी आहे, नंबर ॿ इहा फ़ाइदे वारी आहे। जेकॾहिं को जहिड़ो इंसान, ज़िंदा इंसान कंहिं मरी वियल इंसान जे लाइ दुआ घुरे, हिकिड़े पासे इहा दुआ घुरण सुठी ॻाल्हि आहे, ॿिए नंबर में इन दुआ मां फ़ाइदो आहे। जेकॾहिं सुठी न हुजे हा त बि अल्लाह इन खे कोन साराहे हा, जेकॾहिं इन में फ़ाइदो न हुजे हा त बि इन मां अल्लाह जी ज़ात बाबरकात इन खे बयान कोन फरमाए हा। अल्लाह पाक वरी इन जो बयान फरमायो आहे, इन मां मालूम थियो त इहा दुआ हिकिड़े पासे सुठी बि आहे त ॿिए पासे मैयत खे फ़ाइदो बि ॾींदी आहे। कहिड़ो फ़ाइदो ॾींदी आहे हू पुछो था रसूलुल्लाह जंहिंजे मथां तव्हां ई असां कलमो भरियो आहे, जेको तव्हां ई असांजो महबूब नबी आहे, अल्लाह जो प्यारो आहे, उन महबूब नबीअ जो फरमान असांजे अखियुनि ते आहे। उन हबीब करीम जी रात बाबरकात हिकिड़ी हदीस पाक बयान फरमाई आहे, दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां ॿुधाईंदो वञा। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك वसल्लम। मदीने जो मीर फरमाए थो, मल मय्यत फिल क़ब्र इल्ला कल गरीक़िल मुतग़व्विस यंतज़िर दावतन तल्हिक़ु यंतज़िर दावतन तल्हिक़ुहु मिन अब्दिन औ उम्मिन औ सिद्दीक़िन। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त इंसान जॾहिं मरंदो आहे, मरण खां पोइ क़ब्र में ईंदो आहे त क़ब्र में उन मैयत जी हालत अहिड़ी हूंदी आहे जीअं ॿुॾंदड़ माण्हूअ जी हालत दरिया में हूंदी आहे। तव्हां कचे जा माण्हू आहियो, दरिया तव्हांजे वेझो आहे, वाटर लॻायूं, तव्हां ॾिसंदा हो, जॾहिं ॾिसंदा हो न त को माण्हू वीचारो कंहिं खॾ में, कंहिं पाणीअ में, कंहिं दरिया में, कंहिं नदीअ में ॿुॾंदो आहे त पोइ हथ हणंदो आहे। छाजे लाइ? कल गरीक़िल मुतग़व्विस। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, फरियादूं कंदो आहे, दाहूं कंदो आहे, बचायो बचायो बचायो, आहे को जेको मूंखे बचाए। मुंहिंजा दाजे गाह लड़ंदो वेंदो आहे त गाह में हथु हणंदो आहे, काठी लड़ंदी वेंदी आहे त काठीअ में हथु हणंदो आहे, माण्हू हुनखे पटको छॾाए ॾींदो आहे त पटके में हथु विझंदो आहे त मुंहिंजे लाइ को सहारो थी पवे। अल्लाह हाणे हुनजी ॿी का वाह कान हूंदी आहे, बसि पाणी में अलाह बचाए त ॿी का वाह कान्हे, पर सहारो कोन ॾींदो आहे। छा ॻोल्हींदो आहे? ॾाढे जो छा ॻोल्हींदो आहे? हुनजी सहारो ॻोल्हींदो आहे ऐं सहारो हुनखे मिली वेंदो आहे त उन खां वधीक हिन जे लाइ दुनिया व माफ़िया खां ॿी का शइ वधीक कान हूंदी आहे। मुंहिंजा भाउ वीर, उन ॿुॾण वारे टाइम ते जेकॾहिं को चवेसि त मां तोखे रसी थो ॾियां, रसी सां तोखे छिकिया थो, मूंखे एकड़ ज़मीन जोड़े चवंदो 4 वठ पर कढ। हवया न बाबा 10 एकड़ ॾींदे, बाबा 20 वठ पर मूंखे कढ।
सिर रखा मथे जमीन रखाने का कल से नबी करीम जी बाबरकात फरमाइनि था ओ बुढ़ंदड़ वांगुरु हूंदो आहे ऐं बुढ़ंदो माण्हू जे पंहिंजो वसीलो ॻोल्हींदो आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया ओ मैयत बि क़ब्र में सहारो ॻोल्हींदो आहे क़ब्र ॾाढी ॾुखी शइ आहे फानी रे फानी वाह सोना लतीफ़ फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो लॻी दई लोर लतुन सां जोड़ी दई जान या को डर ऐं कानी आहे सिर सभु कंहिंजे मथां इंसान कारी क़ब्र में आ अंधारी रात में आ मिट्टीअ जे अंदर आ मन मिट्टीअ जा मथां वराइजी विया पाणी घुरो त पाणी ॾियण लाइ कोन्हे को मानी घुरण लाइ को मानी ॾियण वारो कोन्हे को हवा कान्हे रोशनी कान्हे सहारो कोन्हे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अलमल मय्यत फिल क़ब्र कल गरीक़िल मुतग़व्विस क़ब्र में मैयत ईअं हूंदो आहे जीअं ॿुॾंदो पाणीअ में ॿुॾंदड़ पाणीअ जो सहारो ॻोल्हींदो आहे त मैयत बि क़ब्र में सहारो ॻोल्हींदो या रसूल अल्लाह छा सहारो थींदो केरु सहारो हूंदो और फरमाइनि था यंतज़िरु दावतन उहो मैयत क़ब्र में तव्हांजे दुआउनि जो इंतज़ार कंदो आहे छाजो इंतज़ार कंदो आहे दुआ जो छाजो तलहिक़ुहु मिन अब्दिल औ उम्मिल औ सिद्दीक़ पोहा दुआ हुनखे माउ जे तरफ़ खां मिले या पीउ जे तरफ़ खां मिले या कंहिं दोस्त अज़ीज़ क़रीब जे तरफ़ खां मिले केरु बि हुन जे लाइ दुआ कंदो आहे या इलाहल आलमीन फलाणो असांजो अज़ीज़ क़रीब जान छॾियो आहे उनजी क़ब्र कुशादी कजां उनखे रसूलुल्लाह जी शफ़ाअत नसीब फरमाइजां उनजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाइजां या अल्लाह उनखे मदीने वारे मीर जो क़ब्र में दीदार कराइजां नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था या तव्हांजी दुआ हुनखे एॾी मज़ेदार लॻंदी आहे एॾो हुनखे फ़ाइदो ॾींदी आहे जो हिन ज़मीन खां वठी करे आसमान ताईं सोन जा ढेर करे ख़ैरात कर उनजो बि सवाब आहे पर तुंहिंजे दुआ जो इन खां वधीक सवाब सुभान अल्लाह नारा तकबीर नारा रिसालत नारा तकबीर नारा हैदरी नारा मुस्तफा नारा विलायत ओ मुझा भाउ मुझा मुसलमान अज़ीज़ तव्हां अंदाज़ो कयो त नबी ते तव्हां सां कलमो भरियो आहे उन महबूब जे हदीस मां छा साबित थियो त इंसान जहिड़ो जेकॾहिं मरी वियल लाइ दुआ घुरे त मरी वियल खे उनजी दुआ फ़ाइदो ॾींदी आहे उनजी दुआ हुनखे फ़ाइदो असां अहले सुन्नत व जमाअत जो इहो ई अक़ीदो आहे त ख़ैर कयो ख़ैरात कयो क़ुरान पढ़ो दुआऊं घुरो माण्हू मरी वञे हुनजी रूह खे ईसाल सवाब कयो हुनखे फ़ाइदो थींदो ऐं ॿी पार्टी वारा चवंदा त मरा मरदूद न को फातिहा न को दरूद अरे छो जे मोह छुटो अब छो भला यार तव्हां चरिया हो कीअं चरिया आहियो पाण न नमाज़ पढ़ियईं न रोज़ो रखियईं न हज कयईं न ज़कात कयईं न मस्जिद ॾे लड़ी वियो कॾहिं न क़ुरान पढ़ियईं हाणे त मोए खां पोइ ख़तमनि ते ज़ोर पाण कुझु कोन कयईं तव्हां वारा छा कंदसि और मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह पाक जी ज़ात क़ुरान पाक में फरमाईंदो आहे قل يا عبادي الذين اسرفوا على انفسهم لا
तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। मुझे अल्लाह पाक जो कुरान फरमाइंदो आहे कुल ऐ मुंहिंजा हबीब तूं फरमाए या इबादी अल्लज़ीना असरफू अवां जेकॾहिं गुनाह कया आहिनि हीअ असांखे ताना था हणनि न नमाज़ूं पढ़ियो न रोज़ा रखियव न मसीत ॾे वियो न को अलाह वलाह कयो सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारियव हाणे वरी तव्हांजे पोयां ख़त्म ख़ैरातूं तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदा असां वग़ैरह नमाज़ी थी पियो रोज़ा रखो माशा अल्लाह नेक सालिया थी पियो अल्लाह ताला इनखे फरमाए थो ओ गुनहगार ला तक़नतू मिन रहमतिल्लाह केॾा बि खणी तव्हां गुनहगार आहियो पर मां अल्लाह जे रहमत मां उम्मीद न लाहियो। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ मां अल्लाह जी रहमत जमल जोश में ईंदी आहे त मां 100 साल जे गुनहगार खे बि घड़ीअ में माफ़ कयां त करे छॾींदो आहियां छाजे करे जो इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम मां रब करीम जे ज़ात बाबरका जो नालो गफ़ूर बि आहे त रहीम बि आहे। गफ़ूर उनखे चइबो आहे जेको बिना हिसाब किताब जे माफ़ कंदो आहे रहीम उनखे चइबो आहे जेको बिना हिसाब किताब जे रहम फरमाईंदो आहे। मुंहिंजा सोना अल्लाह ताला जे हबीब जे फरमान मां असांखे इहो दलील थो मिले त जेकॾहिं जहिड़ो इंसान कंहिं मरी वियल इंसान जे लाइ का बि दुआ घुरे को बि ख़ैर ख़ैरात करे को बि नेकी जो अमल करे ऐं उन मैयत जे रूह खे उहो सवाबु पहुचाइणु चाहे उहो सवाबु उनखे पहुचंदो बि आहे ऐं रुॻो सवाबु कोन पहुचंदो आहे बल्कि उन जे दुआउनि सां उन जा गुनाह बि माफ़ थींदा आहिनि। इमामुल अंबिया जी तोखे हिकिड़ी प्यारी हदीस ॿुधायां पाण फरमाइता उम्मती मरहूमा इज़ा दुफ़िनू फिल क़ुबूर फबिल इस्यान ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो मां मुहम्मद करीम जी उम्मत बख़्शला मुंहिंजी उम्मत बख़्शला इज़ा दुफ़िनू फिल क़ुबूर फबिल इस्यान उहे जॾहिं क़ब्रुनि में दफ़न थींदा त क़ब्रुनि में दफ़न थियण वारे टाइम ते ॾोही हूंदा नमाज़ूं न पढ़ियूं हूंदई रोज़ा न रखिया हूंदई कूड़ ॻाल्हाया हूंदई बुछड़ा कम कया हूंदई अल्लाह खे नाराज़ कयो हूंदई कई हुन खां ख़ताऊं थियूं हूंदियूं पर जॾहिं क़ब्र में वेंदो त पंहिंजे गुनाहनि जा अंबार खणी ईंदो। इमामुल अंबिया फरमाइनि था उहो मुंहिंजो गुनहगार उम्मती जेको गुनाहनि जूं भरियूं खणी क़ब्र में वियो आहे क़यामत जे ॾियारे जॾहिं क़ब्र मां उथंदो त हुनजो गुनाह हूंदो ई कोन। समझो था न क़ब्र में वियो त गुनाह खणी वियो क़यामत में उथंदो त गुनाह उथसी असहाबन पुछो क़ुर्बान वञा नबी जे शागिर्दनि खां महबूब खां ज़रो ज़रो मुस्तफ़ा जा ग़ुलाम पुछंदा उन मां असांखे फ़ाइदो पियो आहे जो असांजे आॾो हर शइ ज़ाहिर आहे। अगरि नबी करीम खां नबी जा ग़ुलाम न सवाल कंदा न पुछंदा असांखे केरु ॿुधाए महबूबन करीमन खे चयो या रसूल अल्लाह अहां त फरमायो आहे त इंसान अमल ज़िंदगी में कंदो आहे मरण खां पोइ हुन जा अमल ख़तम थी वेंदा आहिनि। निमाज़ी हो त ज़िंदगीअ में मरण खां पोइ निमाज़ बंदि थी वई ज़कात ॾींदो हो त ज़िंदगीअ में मरण खां पोइ ज़कात जो सिस्टम बंदि थी वियो। तहज्जुद गुज़ार हो त ज़िंदगीअ में मरी वियो त तहज्जुद जो सिस्टम ख़तम थी वियो। हज ते वेंदो हो त ज़िंदगीअ में हाणे मरी वियो त हज जो सिस्टम ख़तम थी वियो। ख़ैर ख़ैरात कंदो हो त ज़िंदगीअ में
हाणे गुज़ारे वियो त इहो ख़ैर ख़ैरात जो सिस्टम बंदि थी वियो हू वियो ई गुनाह खणी क़बर में आ क़बर में अमल कोन कबो आ क़बर में नेकी कान थींदी आ क़बर में सवाब जा कम कोन थींदा जॾहिं पाण सां क़बर में गुनाह खणी वियो त क़यामत में हुन गुनाहनि समेत उथे अवां सां फरमाए हुन जा गुनाह कोन हूंदा या रसूल अल्लाह उहे काॾे वेंदा पाण सां जेके गुनाह खणी वियो उहे वेंदा काॾे वाह मदीने जा वीर गोदा कुर्बान वञा हुजूर जी ज़ात बाबरकात मज़हब इस्तिग़फ़ार औलादिहिम व अहबाबिहिम ओ मुंहिंजो उम्मती जॾहिं पाण सां गुनाह खणी क़बर में ईंदो आहे उहे गुनाह सूदो क़बर में हूंदो आहे पर हुन जा पोयर अज़ीज़ करीब अबो अम्मा यार दोस्त मिट माइट मुरीद खादिम गुलाम अल्लाह जे दरबार में इस्तग़फ़ार कंदा आहिनि दुआऊं घुरंदा आहिनि मां रब करीम कंहिंखे मोटाईंदो कोन आहियां वॾेरो बि मेड़ कोन मोटाईंदो आहे त मां बि मेड़ कोन मोटाईंदो आहियां मुंहिंजो बानो जॾहिं मैयत लाइ दुआ घुरंदो आहे त मां हुन जा क़बर वारा गुनाह माफ़ करे क़यामत में गुनाहनि खां पाक करे उतारींदो आहियां अदा फ़ाइदो आहे या गुनाह आहे नुक़सान आहे या सवाब आहे जवाब जो कमु नुक़सान त कोन्हे न सही फ़ाइदो ई फ़ाइदो आहे असांजे इस्लाम में असांजे मज़हब में असांजे मसलक में रसूलुल्लाह जे पाक तरीक़े में इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक तरीक़े में फ़ाइदो ई फ़ाइदो आहे रुगो अमल करण जी देर आहे अवां नेकी जो जेको बि कमु पंहिंजे लाइ कयो या उहो पंहिंजे लाइ अमल करे उनजो सवाब कंहिं मैयत जे रूह खे बख़्शो त अल्लाह तबारक व तआला उनखे क़बर में सवाब अता फरमाईंदो आहे गुनाहगार हूंदो त गुनाह माफ़ थी वेंदा भला तव्हां यारी कंदा हो पीरान पीर जी पीरान पीर जा कहिड़ा गुनाह मुर्शिदनि जे दरगाहनि ते दुआऊं वञी घुरंदा हो तव्हांजा मुर्शिद गुनाहगार त कोन आहे गुनाहगार जा त गुनाह माफ़ थींदा हो अॻे ई नेक आहे पाक आहे उनखे कहिड़ो फ़ाइदो को कलंदर ते वञे को भिटाईअ ते वञे को बगदाद शरीफ़ वञे को रोज़ धणी रहमतुल्लाह अलैहि ते वञे को रानीपुर शरीफ़ वञे को किथे वञे को किथे अवांजो बुज़ुर्गनि ते वञो था हिन मां फ़ाइदो कहिड़ो सॼे बगदाद में मशहूर ॻाल्हि थी वई त सादात कराम जे घर में बचड़ो ॼा हुआ खीर नथो पीए बगदाद जो उन ज़माने में जेको वॾो काज़ी हो वॾो वली हो उन खे ॿुधायो पाण फरमाइनि था हाणे बचड़े खे खीर पीआरण जी कोशिशि न कयो साईं छो अबे अम्मा खे फिक्र थी पवंदो आहे हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अम्मा फरमाईंदी आहे उन काज़ी चवराए मोकिलियो त कोशिश न कयो इंतज़ार कयो सिज लहंदो मुला बगदाद जो बाग़ ॾींदो अब्दुल कादिर पाण ई रोज़ो छोड़ींदो इहो आहे जाईंदे ई जाम मूंखे ॿुधायो त न कहिड़ा तहजुद पढ़िया कहिड़ा नफ़ल पढ़िया कहिड़ा चिला कढिया कहिड़ियूं इबादतूं कयई कहिड़ा मुंहिंजा प्यारा दोस्त मस्जिदूं ऐं मदरसा आबाद कयई अम्मा जे पेट मां ॼाओ अॼु हुनखे रमज़ान जी शनास आहे तंहिंजी माना इनखे अल्लाह तबारक व तआला अव्वल में ई वली लिखी छॾियो पोइ मुंहिंजा प्यारा दोस्त हाकिम ताई मशहूर हो सखी हो मरी वियो पंहिंजे कबीले बनी तय कबीलो हो तय उन तय कबीले खे सरबो हो ताई हुनजो रईस बि हो चङो मुड़ुस बि हो जंहिंमहिल मरी वियो तंहिंमहिल कबीले वारनि चयो त हाणे पग ॿधायो हाकिम ताई जी कंहिंखे ॿधायो इन जे पग ते हुनजो को वारस वेहे मुंहिंजा प्यारा भाउ वीर दोस्त हाकिम ताई जो पुटु अदी हुनजो नालो आहे अदी बिन हातिम ऐं उहो वरी पिछाड़ी में मुंहिंजे मुस्तफ़ा जो सहाबी बि थियो आहे ईमान हुज़ूर जी ज़ियारत कई उन चयो त मूंखे पग ॿधायो आहे ॿिए खे हातिम जो भाउ हो
उन्हें तो लज नथी अचे मां तुंहिंजो चाचो वेठो आहियां तुंहिंजे पीउ जो भाउ वेठो आहियां मुंहिंजे हुन तूं पग बरणे चई चाचा मूं बसि कई तूं पग बर मां पुराणी जहिड़ी हुई मां खे ख़बर पई त मुंहिंजो ॿियो पुटु हातिम जो नंढो भाउ पग थो ॿधे हातिम जी पग ते थो वेह घुराई पुटु तूं हातिम जी पग ते वेहंदे हा मां छो न वेहंदुसि तूं को न वेहंदे छो अम्मा चई हातिम जॾहिं ॼाओ हो 3 ॾींहं गुज़री विया 3 ॾींहं गुज़रण ताईं मुंहिंजो बुबो न पियो ठहे ॾाढी परेशान अथसि ॼमण सां 3 ॾींहं गुज़री विया हिकिड़ो ॾींहुं न पी अथई ॿियो ॾींहुं न पी अथई टियों ॾींहुं न पी अथई मुंहिंजा भाउ वीर अम्मा जी जन फरमाए थी मूंखे परेशानी थी हिकिड़ो दरवेश जे इलाइक़े में रहंदो हो उन वटि खणी वियासीं हिनखे पीअणो रख अलाए छा थियो आहे 3 ॾींहं अॼु खीर नथो पीए उन दरवेश हातिम खे ॾिसी मूंखे चई जाम पुटु तुंहिंजो आहे पर हे खीर को न पीअंदी अबा दरवेश ॿुधा कीअं पीअंदो अम्मा जी जान थी चवनि मूंखे दरवेश चयो त पाड़े मां को ॿियो ॿार घुराए हिकिड़ो बुबो हातिम खे ॾे ॿियो बुबो ॿिए ॿार खे ॾे ॼाईंदे ई सखी आहे को न पीअंदो जेसीं ताईं ॿियो ॿार हुनजो बुबो न पीअंदो तेसीं ताईं पंहिंजो हिसो न पीअंदो जमंदे ई सखी आहे माण्हू खे सम्झ में ॻाल्हि न आई उन दरवेश जे चवण ते पाड़े जो ॿारड़ो खणी आया अम्मा जी जा बिस्मिल्लाह करे पाण उनखे खीरड़ो थण सां लाहियो हेॾो हातिम खे लॻाए त हातिम खीर पीअण शुरू करे ॾिनो माउ थी चवे पुट ओ ॿिए पुट खे जेको हातिम जी पग ते वियो त हातिम जो त हाल इहो जो ॼमण सां ॿिए खे खीर पीआरे पोइ पियो पाण पीए ऐं चंद्रा तूं जॾहिं ॼाए त वरी खीर पीअंदे त तुंहिंजो वात हूंदो हो मुंहिंजे बुबे में 2 हथ हूंदा हुई ॿिए बुबे में अहिड़ो त बखील हुए जो ॿियो खे सहंदो कोन्हे तूं हातिम जे पग ते कीअं वेहंदे मालूम छो त जे सखावत आहे त विञाईंदे जाम हूंदो आहे जे विलायत आहे त विञाईंदे जाम हूंदो आहे अल्लाह जे वलियनि खे ख़ुदा ताला जॾहिं वली बनाईंदो आहे त माउ जे पेटां वलीअ थी ईंदा आहिनि अब्दुल कादिर जीलानी जहिड़ो जहान में न को आयो आहे न को ईंदो ख़ुदा पाक जो कसम ॼाईंदे जाम आहे हाणे असां हुनखे यारहीं जो सवाबु पहुचाईंदा आहियूं ख़तमो ॼाणींदा आहियूं ख़ैरात कंदा आहियूं वाह बि चवंदा भला तव्हांजी ख़ैरात उन वलीअ खे छा कंदी गुनाहगार खे त फ़ाइदो ॾींदी उनखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो अॻे ई नेक आहे जागो ॻाल्हाए वेंदो करो जवाबु ॾियो भला मुंहिंजे प्यारे आका मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त तव्हां जेका बि दुआ घुरंदा आहियो जेकॾहिं गुनहगार लाइ दुआ घुरंदा आहियो त हुनजा गुनाह माफ़ थींदा आहिनि पर जेकॾहिं नेक हूंदो आहे त तव्हांजे दुआ सां हुनजा दर्जा बुलंद थींदा आहिनि आज़म जीलानी जे लाइ जहान भाऊ घुरंदो आहे यारी कंदो आहे ख़ैरात कंदो आहे चालीहा ॾींदो आहे इन जे लाइ अलाह जी दरबार में दुआ घुरंदा आहियूं या अलाह असांजे मुर्शिद खे तो वॾो दर्जो ॾिनो आहे अञा बि हुन जे दर्जे में बुलंदी फरमा अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां वटि बुलंदीअ में का कमी कान थींदी आहे अवांजी सिफारिश क़बूल कंदो आहियां हुनजा दर्जा बुलंद कंदो आहियां पोइ वलीअ जे रूह खे जो तरक़ी मिलंदी आहे अलाह खे चवंदो आहे या अलाह मुंहिंजे रूह खे अॻे खां मथे तरक़ी छाजे करे मिली अल्लाह ताला फरमाईंदो आहे तुंहिंजे फलाणे मुरीद तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे तुंहिंजे लाइ ख़ैरात कई आहे तुंहिंजे लाइ चालीहो कढियो आहे तुंहिंजे लाइ ख़ुतमो ॾियारियो आहे मां रब करीम जी ज़ात तुंहिंजे मुरीद जी सिफारिश जे करे तुंहिंजो दर्जो अलाह बुलंद फरमायो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे उहो वली दुआ घुरंदो आहे या अल्लाह मुंहिंजे मुरीद मूंखे यादि कयो आहे मां बि हुन जे लाइ दुआ थो कयां मौला मुंहिंजे मुरीद तां जहन्नम जी बाराम कजो
हबीब ते दुरूद اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. भला मुझ साहब जो खबर कि खत्मा खैरातूं तव्हां शुरू कया नबी जे ज़माने में भी हुया. ही वीचारड़ा अथव कुए वांगुरु पसारी चवंदा कुए खे आई हरीड़ हथ वो पढ़ो ॾिनई त मां बि पसारी आहियां. काबा बहेड़ा थी चईन गुलबंदोशो थी चईन गाज़ुबान थी चईन भला पुछा ही सना मकी अथई चईन बहेड़ा थी चईन कि रुगो हिकिड़ी हरीड़ ते पसारी थिए. पसारी त उनखे चइबो जंहिं वटि सभई वण हुजनि. अब हावयो न सभई वण हूंदा तॾहिं पसारी थींदो. हिकिड़ी हरीड़ में पसारी कोन थींदे. हे बि हिकिड़ी हरीड़ खणी पाण खे मौलवीअ सां आलिम मौलवी. अरे तव्हां मौलवी आहियो त पोइ मुखो छो था पुछो. हदीसनि में त सभु कुझु लिखियो वियो आहे. तव्हां कीअं था चओ त रसूलुल्लाह जे ज़माने में कोन हो हाणे थियो आहे. छो त मां तोखे ॿुधायां महबूब जे ग़ुलाम जी ॻाल्हि. हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जो हिकिड़ो ग़ुलाम आहे जंहिंजो नालो आहे हज़रत साद. छा त नालो? हज़रत साद. हुज़ूर करीम जी दरबार में आयो. क़दमा क़द या रसूल अल्लाह. ओ मुंहिंजा मिठा महबूब मुंहिंजी अम्मा साण गुज़ारे वई आहे. मुंहिंजी अम्मा जे मरण खां पोइ मुंहिंजी दिलि थी चवे त मां अम्मा जे नाले का ख़ैरात कयां. या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खां पुछां थो जेकॾहिं ख़ैरात कयां ऐं अम्मा खे सवाब पहुचे त मां ख़र्च बि कयां. पर जे मां अम्मा जे लाइ ख़ैरात कयां पर सवाब न पहुचे त पोइ छो भला ख़र्च कयां. महिरबानी करे मूंखे तव्हां मसइलो ॿुधायो. हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था तूं ख़ैरात कर मां मोहम्मद शाहिद आहियां तुंहिंजी माउ खे सवाब मिलंदो. सुभान अल्लाह. वरी अर्ज़ कई या रसूल अल्लाह भला कहिड़ी ख़ैरात कयां. अलाह जे हबीब फरमायो जेको घणई सो कर. साईं अहिड़ो कमु ॿुधायो जंहिंमें सवाब घणो हुजे. हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मदीने जे शहर में पाणीअ जी किल्लत आहे. मिठा खूह थोरा आहिनि ऐं जे आहिनि त बि तमामु ऊंधा आहिनि ऐं ख़ल्क़ जी उन ते दबाव ॿार घणो आहे. तूं पंहिंजे माउ जी नियत को खूह खणा मन मिठो निकिरी पवे ऐं उन खूह खे पंहिंजी माउ जे नियत वक़ुफ़ करे छॾ ख़ैरात करे छॾ. मां मोहम्मद करीम गवाही थो ॾियां जेसीं ताईं खूह हूंदो तुंहिंजी माउ खे सवाब पियो मिलंदो. हदीस पाक में ईंदो आहे हज़ारूं रुपया हुन सहाबी ख़र्च कया. खूह मिठो निकितो. जंहिं महिल पाणी निकितो मिठो त महिल मुंहिंजे महबूब करीम जी दरबार में आयो. जंहिं महिल पाणी ॾाढो मिठो थधो निकितो आहे. खूह खजी तयारु थियो आहे. हज़ारूं लखूं रुपया मुंहिंजा ख़र्च थी विया आहिनि. इमाम अल-अंबिया पंहिंजे मस्जिद नबवी मां हली खूह जे मथां अची बीठो आहे. हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डोल लहरायो आहे. बाल्टी लहराई आहे या को मस्जिद लहराई आहे. अंदर खूह मां भरिजी जंहिं महिल ॿाहिरि निकिती महबूब करीम जो पाणी वापरायो. सहाबनि खे ॾिनो पाण दुआ घुरियो. उहो साद थो चवे हाज़ल बीरुल उम्म साद. ओ मोहम्मद मिठा मां तोखे शाहिद थो बणायां त ही खूह मुंहिंजे अम्मा जे नाले आहे यानी साद जी माउ जो खूह. उन खूह ते नालो पियो रखई साद जी. चओ चओ इहो मसइलो सिखण जहिड़ो अथव यादि करण जहिड़ो अथव. तव्हांजी माउ जो खूह ॾाढे जो छाजो खूह मिशका शरीफ़ जी हदीस पाका खोले ॾिसो. महबूबन करीम जे रूबरू असहाबी सबोरो थो चवे त हाज़ल बीर उम्मे साद साद जे माउ जो खूह आहे. हुज़ूर करीम अलैहिस्सलाम वरी मथां वराणी कहिड़ी ॾिनी त साद जेसीं ताईं खूह हूंदो तुंहिंजे माउ खे सवाब मिलंदो.
ही गुनहगार उन साद वारे माउ जी खूह जी ज़ियारत करे आयो अञा ताईं मदीने जे शहर में मौजूद आहे 14 सदियूं गुज़री वियूं 15 हले थी पई पर उन साद जे माउ जो खूह अॼु बि मौजूद आहे ऐं इन साॻे नाले सां कहिड़ो खूह आहे साद जे माउ वारो खूह हाणे इन में छा साबित थियो इहो साद जे माउ वारो खूह इहो हुयो ख़तमे जो अबा छा जो हो चओ ख़तमे जो ख़ैरात थींदी पाणी माण्हू पीअंदा वुज़ू कंदा उञाणनि खे पीआरींदा इहो सवाब मिलंदो साद जी माउ खे पर नालो कंहिंजो पियो साद जी माउ जो मालूम थियो त ख़तमे वारी शइ ते जेकॾहिं कंहिंजो नालो रखिजे त हराम न आहे असां चवंदा आहियूं इहा फंडर पीरान पीर जी आहे ही बकर दिलबर दस्तगीर जो आहे हे साईं फंडर फलाणे भिटाईअ जी आहे कलंदर जी आहे पर चवंदा आहियूं कीअं बिस्मिल्लाह छा चवंदा आहियो अलाह यार तव्हां पके जी ॻाल्हि कयो थो कचे जी ॻाल्हि मां न कंदुसि तव्हां अलाह कीअं चवंदा हो बिस्मिल्लाह ये चवंदा हो दस्तगीर 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 त पोइ हराम अथव ये चवंदा हो रोज़े धणी रोज़े धणी रोज़े धणी त हराम आहे जे भिटाई भिटाई कलंदर चवंदा हो त हराम आहे पर जे चवंदा हो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर त या अल्लाह जे नाले ते ज़िब्ह थी वई बिल्कुलु पाक तय्यब हलाल इन कुहड़ खां अॻु में भली तव्हां नालो रखोसि दस्तगीर जी फंडर आहे पीरान पीर जी फंडर आहे दस्तगीर जो बकरो आहे फलाणे पीर जो आहे इहो शुनाफ़्त आहे जीअं चइजो त साद जे माउ जो खूह आहे मतिलबु त हिन जो सवाब साद जे माउ खे मिले पीरान पीर जी फंडर आहे इन जो मतिलबु त हिन जो सवाब पीरान पीर रहमतुल्लाह जे नाले सां मिलंदो अबा मोला जो शान वॾो या दस्तगीर जो ॾाढे चओ अबा पीर या दस्तगीर पीर या दस्तगीर दस्तगीर नालो वॾो आहे न साईं हाणे मौलवी सोचे त पीरान पीर जे नाले जी फंडर हराम थी वई भला मौलवी जे घर में का बकरी का ढगी मन का कुकड़ हुजे सवा कंहिंजी आहे मेह अदा मौलवीअ जी अदा ॾऊं कंहिंजी आहे अदा मौलवीअ जी अदा बकरी कंहिंजी आहे के मौलवीअ जी अबा पोइ जे नाले रखण सां हराम त मौलवी जे घर जा सभु टपड़ हराम मुल्तान जी ॻाल्हि आहे को अहले सुन्नत वल जमाअत जो माण्हू हो कुदरत इंसान थी पवंदो आहे रिश्तो मिठियूं माठियूं सुन्नीअ जी धीअ हुजे परिणई वहाबीअ खे माई तहरियल ई 11 तारीख़ ईंदी हुई पीरान पीर जी 11 कंदी वहाबी जे घर वई माई खे त ख़बर कान्हे को लंगन खाधो आहे माईअ पंहिंजे मामूल मुताबिक़ 11 कई ही बि काॾो पिनी फिरी शाम जो आयो छा चाढ़ियो थी ते 11 शरीफ़ पीरान पीर जी हराम पीरान पीर जे नाले 11 हराम आहे छो कि अल्लाह जो नालो न पियो नालो पियो पीरान पीर जी 11 अल्लाह जो नालो ई कोन पियो तंहिंजे करे हराम आहे माई ॾाढी सियाणी कि हाँ ॿिए जे नाले सां शइ हराम आहे बिल्कुलु माई चयो ठीकु आहे मानी खणी रखी खारे जे हेठां बेग वञी खई कपिड़नि वारी बुरको पाए थी मौलवी साहिब पाण हलूं था काॾे थी वञे चई ओड़े जा पाड़े जा सभई माण्हू था चवनि मौलवीअ जी ज़ाल मौलवीअ जी अल्लाह जो नालो मां ते पियो ई कोन तुंहिंजी फतवा आहे मां तो ते हराम सभई था चवनि बाबा मौलवीअ जी ज़ाल तो चयो त जंहिं बि शइ ते गैरुल्लाह जो नालो पवंदो सा हराम आहे मां ते बि गैरुल्लाह जो नालो तूं अलाह त कोन तुंहिंजो नालो आहे हाणे मां बि हराम आहे मौलवी चयो वञ भला ॻहनि जा ई पैसा कोन हे वारे खां कपिड़ा उधारा वठी आयसि उहो ई कर्ज़ पियो आहे हे छा बणा हे त वञे थी पई वेही वेही मसइलो सम्झ में अचे जे अलाह भलो करी वे हुई यारी बि हलाल तूं बि हलाल अबा सुधरी विया न मां चवंदो आहियां जिथे किथे जलसनि में वञो ख़ुदा करे मायूं मुड़ुस कनि त वाह बि पाण ई सुनी थी वेंदा
और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नाले रखण सां का बि शइ हराम कान थींदी आहे। ही तव्हांजो कचो आहे, ही तव्हांजो पको आहे। हिकिड़ो एकड़ बि अवां मुख़्तियारकार जे ऑफिस मां अलाह जे नाले जो खातो कढाए अचो। का उलड़नि जी ज़मीन हूंदी, का झगड़नि जी हूंदी, का बहलीमन जी हूंदी, का मुजादा मियां वारनि जी हूंदी, का सैयदनि जी हूंदी, का कंहिंजी हूंदी, का कंहिंजी ज़रूर कंहिं न कंहिं जे खाते माण्हूअ जे नाले हूंदी। पोइ जे माण्हूअ जो नालो पवे हराम थी पए त पोइ सॼी ज़मीन हराम आहे। ईअं कोन्हे को मुजादा। अल्लाह ताला फरमाईंदो आहे कुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाअ वतंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ वतुइज़्ज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मुंहिंजा महबूब तो मालिक जी ॿुधा त कुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशाअ। मां सॼे मुल्क जो मालिक आहियां, पर मुंहिंजी मर्ज़ी जंहिंखे वणा तंहिंखे उन मुल्क जो मालिक कंदो आहियां। केरु मालिक बणाईंदो आहे? ॾाढे जो केरु मालिक बणाईंदो आहे? इन्नल अर्द लिल्लाह यूरिसुहा लिइबादिही लिमन यशा। रब से फरमाईंदो आहे त ज़मीन मुंहिंजी आहे, पर मां जंहिंखे वणा तंहिंखे ज़मीन जो वारिस बणाईंदो। मुजादा जे काननि खे ख़ुदा ज़मीन जो मालिक बनाए थो, मुल्कनि जो मालिक ख़ुदा पंहिंजे माण्हुनि खे बनाए थो, कंहिं खे बि ख़ुदा पंहिंजे मुल्क जो मालिक बनाए थो। इहा ख़ुदा जी मर्ज़ी आहे ऐं इहा हराम कोन्हे, नाजाइज़ कोन्हे। रब चवंदो आहे हक़ीक़ी मालिक मां आहियां, मजाज़ी मालिक तव्हां आहियो। मां रब करीम तव्हांजी मिल्कियत करे छॾी। हर शइ जे मथां नालो आहे, नाले रखण सां का शइ हराम कान्हे। अरे मुल्ला मौलवी तूं जे नाले रखण सां शइ हराम कान थींदी आहे त अब्दुल कादिर जीलानी जे नाले सां शइ हराम कान थींदी आहे। कुरान तो फरमा अल्लाहुमुल्लाहु व रसूलुहु। यादि रखो मां उहो रब करीम आहियां जो मां रब बि तव्हांखे शाहूकार कंदो आहियां त मुंहिंजो रसूल बि तव्हांखे शाहूकार कंदो आहे। मां रब त शाहूकार कंदो आहे, पर मुंहिंजो रसूल बि तव्हांखे शाहूकार फरमाईंदो आहे। हे अल्लाह जी कुदरत जो नज़ारो आहे। अहले सुन्नत वल जमात जो अक़ीदो को मुजादा अक जी काठी कान्हे का। असां यकीन समझो जेको असांजो अक़ीदो आहे जो क़ुरान ऐं हदीस मां साबित आहे। असांजे अक़ीदे खे केरु बि चेंज नथो करे सघे। अल्हम्दुलिल्लाह सुन्नी मुस्लमान जो अक़ीदो दुरुस्त आहे, सही आहे। ऐं असांजो इहो अक़ीदो आहे त मय्यत क़ब्र जे अंदरि ॿुधंदो बि आहे, सुञाणंदो बि आहे। मता चई त मिटीअ जा ढेर आहिनि। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे, ज़रूर पर तोखे ॿुधाईंदो हलां। को अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मदीने जो शहर आहे, चओ सुभान अल्लाह। वो दिल खुदा करे के मदीने को जाए हम। खुदा करे पाण मदीने हलो। वो दिल खुदा करे के मदीने को जाए हम। खाके करे रसूल का सरमा लगाए हम। अल्लाह करे पाण मदीने हलो, वली महबूब करीम अलैहिस्सलाम जी कदमनि वारी खाक खे चुमियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मदीने पाक जो शहर आहे। हज़रत अमीर उमर जे ख़िलाफ़त जो दौर आहे। हिकिड़ो नौजवान आहे, रोज़ानो पंहिंजे घरां निकिरंदो आहे ऐं मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ी जमात सां वरी घर मोटी ईंदो आहे। पीउ माउ खे हिकिड़ो आहे, पर ॾाढो सलछणो आहे, ॾाढो नमाज़ी आहे, ॾाढो मुतक़ी छोकिरो आहे, परहेज़गार आहे। अञा मुंहं में ॾाढ़ी कान लथी आहे, आकिल बालिग़ ज़रूर आहे, पर अञा नासरात आहे।
घरां अचे वञे पियो मस्जिद नबवी में नमाज़ पढ़ंदो आहे, कंधु हेठि कयो वेंदो आहे, कंधु हेठि कयो वेंदो आहे। उन मदीने जे शहर में उन घिटीअ में हिकिड़ो घर हो हिकिड़े अरब सगोरे जो। उनजी माई ओचितो दरवाज़े ते ॿाहिरि बीठी आहे। उन नौजवान ते माईअ जी नज़र पइजी थी वञे। माई जमल हिनखे ॾिठो त महिल माई है परेशान थी वई, हसीन छोकिरो। वरी मोटियो त वरी बि माई दर ते बीठी आहे। वरी घर वञे नमाज़ पढ़ण जे टाइम ते वरी मोटे त वरी माई दर ते बीठी। हिनखे ख़बर ई कान हुजे त पोइ मोजे को इंतज़ार में बीठो आहे। तव्हांजे धुन में दुरूद पढ़ंदो वञे, दुरूद पढ़ंदो अचे। माई रोज़ रोज़ मस्त थींदी वञे, पर माई खे ज़रूरत न पई थिए। घटी जारी माण्हू अचनि वञनि कीअं माई हिनखे सॾु करे। काफ़ी ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी राति आधी रात जो टाइम आहे। हिनखे मस्जिद नबी में वेही 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 सरात पढ़ंदे पढ़ंदे शाह खां पोइ देर थी वई। आख़िरकार सोची मुंहिंजो कोढ़ो पीउ मुंहिंजे लाइ परेशान हूंदो, हयो मयो टरियो आहे, घिटीअ मां वञे थो। माईअ ॾिठो त अकेलो आहे, ॿियो केर बि कोन्हे। हिनखे माईअ सॾु कयो, ओ छोकिरा निहारे अब आहे ॾिता। नौजवान हुनखे ख़्यालु कोन थियो, वधीक ॿारनि ख़्यालु आयो हले। माई हिनखे अंदरि दरवाज़े में वठी दरवाज़ो खणी बंदि कयो। दरवाज़ो बंदि करण खां बाद चवे थी ॻाल्हि ॿुध, मूं हेतिरा ॾिहाड़ा तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे। अॼु मूंखे अलाह तूं ॼाणियो आहे, मां तुंहिंजे मथां आशिक़ आहियां, महिरबानी कर, मां तोसां ख़ुशि आहियां। इंसान सां शैतान ऐं नफ़्स गॾु आहे। नौजवान हो गफ़लत में अची वियो। मुंहिंजा प्यारा दोस्त, औरत हिनखे पाण ॾे दावत ॾिनी, ही गुनाह करण जे लाइ बिल्कुलु तयार थी वियो। जमल औरत बि तयार थी आहे, ही बि तयार थियो आहे। ओचितो हिन जे दिलि में ख़्यालु आयो, क़यामत जे ॾिहाड़े मुहम्मद अमीर खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदे। मुस्तफ़ा जी मस्जिद नबवी में आयो आहे, अल्लाह जे हबीब जी नमाज़ पढ़ी अची थो, ऐं ख़ुदा जे हबीब जो शहर आहे। ख़ुदा जे हबीब जे शहर में गुनाह कदे क़यामत में अल्लाह जे हबीब खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे। बसि हिनखे जो ख़्यालु आयो त हिन जा शैतानी ख़्याल सभु ख़तम थी विया। अहिड़ो हिन जे दिमाग़ ते सर पंहिंजो रड़ करे बेहोश करे पुट ते किरी वश थी। हिनखे का ख़बर कोन पई, बेहोशी जी हालत में अची वियो। माई चयो बड़ा खून थो ॻिची में पियो। वरी दौड़ हो हज़रत उमर जो, चयो सुभान अल्लाह। ख़ुदा जो कसम आहे, उहो हज़रत अमीर उमर हो जे मदीने में ख़िलाफ़त हलाईंदो हो त मदीने जे झंगलनि में पहाड़नि में शींहं खे बगड़ खे ताक़त न आहे जो बकरी खे मारे। दुनिया जे तख़्ते ते मुस्तफ़ा जी ग़ुलाम जहिड़ी हुकूमत कंहिं करे न ॾेखारी। शींहं बकरी जे गॾु चारो ॾेखारिया। मुंहिंजा दोस्त हिकिड़े ॾिहाड़े हज़रत उमर मदीने जे शहर मां हलंदो थो अचे। यतीम ॿार आहे, चाचे हुनखे तेल वठण जे लाइ वटी ऐं पैसा ॾिना। छोकिरो तेल वटी में वठो थो अचे, नंढड़ो यतीम ॿार थाॿो अची वियो, तेल हारजी पियो। छोकिरो रोअण लॻो आहे, चाचो ज़ालिम आहे, मारींदो, तेल छो हारी, अॻो मरी वियो आहे। मथो हज़रत अमीर उमर आयो, ओ यतीम छो थो रोई, कि भला तेल हारजी पियो आहे, चाचो ज़ालिम आहे। हज़रत अमीर उमर थो चए रो न, मां तोखे तेल मोटाए थो ॾियां। कितना तेल कीअं मोटंदो, पर हुन त ॾिस कीअं थो मोटे पियो। हथ में दुर्रो हो, लकुड़ हो। हज़रत अमीर लकुड़ खणी ज़मीन ते बहाए कढियो आहे, हिकिड़ो ॿियो टियों। ओ ज़मीन, मां मुहम्मद जे ग़ुलाम तुंहिंजे मथां अदालत कई आहे या न? जेकॾहिं मां अदालत कई आहे त पोइ हिन ग़रीब जो तेल मोटाए ॾे। हज़रत अमीर उमर चई तेल हारजण वारी जाइ ते वटी झली आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, तेल ज़मीन मां फुहारा ॾेई ॿाहिरि निकिरी अची वटीअ में पियो आहे। मुंहिंजी मुहम्मद करीम जी ग़ुलामनि जो अदालतूं हो।
अरे जेको बकरी शींह सां बेइंसाफ़ी न कंदो सो आले रसूल सां ज़ुल्म कंदो। अरे ॻाल्हि ये अफ़साना ऐं किसा ठाहिया अथनि, आल बैत सां दुश्मनी कयूं, ज़ुल्म कयूं। अदा जेको के भील कोली मेघ वारा हिंदू दुश्मन रसूल सां बि ज़ुल्म कोन थो करे, जानवर ते बि ज़ुल्म कोन थो करे, सो मुहम्मद जे बच्चन ते छो ज़ुल्म कंदो? तोखे पंहिंजो पीर प्यारो आहे कि कौड़ो आहे? ॾाढी ॻाल्हि आहे, प्यारो आहे। तूं पंहिंजे पीर जे बच्चन जो अदब कंदो आहे। तोखे 15वीं सदी में पंहिंजे पीर जे बच्चन जो हया हुआ, ऐं जन रूबरू रसूलुल्लाह खे ॾिठो तन खे पंहिंजे महबूब जे बच्चन जो हया कोन हो। छो ख़ुदा खानो ख़राब कयो आहे ख़ल्क़ जो? छाजे करे गुमराह थिया हो? मां ख़ुदा खां दुआ थो कयां, ख़ुदा खां सम्झ नसीब फरमाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते मिलंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम। सलात मुंहिंजे हबीब ते। नाराए तकबीर, अल्लाह